मदई मां असां अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जी वेझो ॻोठ पलीजा पंवर जे रहायशी समाजी ऐं साफ़ी अॻुवान मोहम्मद आज़म उर्फ़ कमांडो पंवर ईंदड़ बलदियाती इलेक्शन के हवाले से यूनियन काउंसिल जिंदोदिरो जे मेंबर ऑफ ज़िला काउंसिल जो फार्म इलेक्शन कमीशन पारा मुक़रर आरो उस्मान अली मेमण का हासिल करे वरतो है। इन सिलसिले में कमांडो पंवर सचाई न्यूज़ के बुधायो त मां गुज़िरियल साल भी आज़ाद उम्मीदवार तौर यूनियन काउंसिल जिंदोदिरो ला मेंबर ऑफ ज़िला काउंसिल जे इलेक्शन विड़ियो हुयुसि ऐं हिन दफ़े भी मां साॻी सीट ते आज़ाद उम्मीदवार तौर इलेक्शन कंटेस्ट कंदुसि। इन सिलसिले में मां फार्म वसूल भी करे वरतो है। हिन चयो त मां पंहिंजे पंवर बिरादरी के शऊर तोड़े पूरे यूनियन काउंसिल के अवाम के हुकूक की जंग विड़ी रहियो आहियां ऐं उहा जंग नतीजे हासिल करण ताईं विढ़ंदो रहंदुसि। फार्म वसूल करण वक्त पंवर इत्तेहाद ज़िले शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ मोहम्मद पंवर ऐं पारस न्यूज़ जो CEO इलाही बख्श भुट्टो पिण कमांडो पंवर सां गॾु हुया।